सौट सां इहे हंतर जो करणु छॾे ॾे। बाक़ी जेकॾहिं तूं मुंहिंजे सौट सां इन खून में शामिल आहीं, ज़ाहिर थी त मुड़ुस थी मैदान में अचु। बाक़ी इहो ॿियनि जे कुल्हे ते बंदूक रखी हलाइण छॾे ॾे, न त कुहाड़ीअ ते धक सां अहिड़ो साहु सुकाईंदोसीं जो तुंहिंजो वजूद ई हिन धरतीअ तां मिटिजी वेंदो। इहा सॼी हक़ीक़त वञी पंहिंजी भेण सिकी लधी खे ॿुधा। जे मुंहिंजो भाउ तुंहिंजे पुट जी शादी खां अॻु में मुंहिंजे घर न पुॻो न, त मेहर खे वठी चाकर खान जे अॻियां वञी पेश कंदुसि। सॼी हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदी। मां इहा ख़बर ॿुधी हुई त तुंहिंजी शादीअ खां पहिरियां तुंहिंजे सौट सां गॾु तुंहिंजा वॾा गहरा तालुकात हुया, जंहिंजे करे हू पंहिंजो होश विञाए। बस कर हसीना बेगम, इन अजाए इल्ज़ामनि सां कुझु बि कोन वरंदई। मां अॼु ताईं पंहिंजे सौट खे पंहिंजो भाउ सम्झंदी आहियां। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।